नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पंगरيو खां ख़बर ॾींदा हलूं त पंगरيو ڀرسان لاڙجي लाल सैयद शमन शाह सरकार जे सालियाने मेले खां पोइ 4 महीना बाद हलंदड़ नज़राने जी पेतिन मां गणप दौरान पैसनि जी चोरी जी वीडियो अवामी न्यूज़ खे हथ अची वई है, जंहिंमें औकाफ खाते दरगाह सैयद शमन सरकार जे मैनेजर मोहम्मद नवाज़ जी निगरानी में हलंदड़ दरगाह जी पेतिन मां पैसनि जी गणप दौरान अमले जे माण्हुनि ऐं प्राइवेट माण्हुनि वॾी रक़म जी चोरी करे पैसनि सां खीसा भरंदे ॾिसण में अची रहिया आहिनि। इन सिलसिले में दरगाह से समन सरकार जे खादिम आसिफ मेमन राब्ते करण ते खेनि ॿुधायो त 4 महीने खां पोइ दरगाह जे नज़राने जूं पेतियूं औकाफ खाते जे मैनेजर मोहम्मद नवाज़ ऐं हेड ऑफिस जी टीम जी निगरानी में पेतियूं खोलियूं वञनि थियूं, जंहिंमें 6,71,000 रुपया रक़म वसूल थी है। बाक़ी कुछ ज़ाइरीन बि गणप में मौजूद थी सघनि था। हिननि अहिड़ी हरकत कई हुजे, बाक़ी असां कंहिंखे पैसे जी चोरी कंदे न ॾिठो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।